ए मुंहिंजा महबूब इन्हनि खे फरमायो वत्तबिऊ इताअत कयो न। अहसन मा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम ख़ूबसूरत क़ुरान तव्हांजे तरफ़ जे परवदगार मोकिलियो आहे नाज़िल कयो आहे उन क़ुरान जे अहकामनि जी वत्तबिऊ इताअत कयो। ऐं अतियकुमुल अज़ाब इन ॻाल्हि खां पहिरीं इताअत कयो जो तव्हांजे मथां अज़ाब अचे, इन खां पहिरीं। अगर न त बग़ततम व अंतुम ला तशउरून अल्लाह जो अज़ाब न अची वियो त तव्हांखे शऊर ई कोन थींदो। औ तक़ूल लौ अन्न अल्लाह हदानी लकुन्तु मिनल मुत्तक़ीन पोइ ईअं न चइजां, पोइ ईअं न चइजां त अल्लाह मूंखे हिदायत न ॾिनी। अगर अल्लाह मूंखे हिदायत ॾे हा त मां ज़रूरु मुत्तक़ी ऐं परहेज़गारनि मां बणिजां हा। ईअं बाना पोइ तूं इहो इज़हार न कजां पंहिंजी ज़ुबान सां हीअ अल्लाह जे तरफ़ खां हिदायत आहे जेका तोखे बार बार कई थी वञे। नसीहत करण जो कहिड़ो बहितरीनु अंदाज़ आहे। ओ मुंहिंजा बाना पोइ ईअं न चइजां त अल्लाह मूंखे हिदायत ॾे हा न, अल्लाह मूंखे हिदायत ॾे हा लकुन्तु मिनल मुत्तक़ीन मां मुत्तक़ी बणिजां हा, परहेज़गार बणिजां। ईअं न चइजां अल्लाह तोखे हिदायत करे रहियो आहे, इनखे दिलि जे हुज़ूर सां क़बूल कर। हिदायत जो अंदाज़ छा आहे? या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ए ईमान वारो, ए ईमान वारो, ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम तव्हांखे हरगिज़ गाफ़िल न करे तव्हांजो माल तव्हांजी औलाद छाखां? अन ज़िक्रिल्लाह अल्लाह जे ज़िक्र खां। वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइक हुमुल ख़ासिरून। अगर तव्हां मंझां जंहिं बि ईअं कयो, जंहिं बि ईअं कयो पंहिंजी जान जे चकर में, दोस्तनि जी मसरूफ़ियत जे चकर में, औलाद जे चकर में, कारोबार जे चकर में, तिजारत जे चकर में, अल्लाह अकबर, तव्हां मंझां जंहिं बि ईअं करे इन्हनि शयुनि खे क़बूल करे अल्लाह जे ज़िक्र अताअत ऐं फर्मा बरदारी खां गाफ़िल थी वियो, उलाइक हुमुल ख़ासिरून। कहिड़ी शइ खे तव्हां नुक़सान था सम्झो? कहिड़ी शइ खे तव्हां नुक़सान था सम्झो? औलाद फोत थी वञे नुक़सान आहे, बंगलो ढही पए नुक़सान आहे, घर में रुपयनि जी प्रॉपर्टी सैलाब अची वञे, ज़मीन तबाह थी वञे, फसल तबाह थी वञे, नुक़सान आहे। कहिड़ो नुक़सान आहे? वॾे में वॾो नुक़सान त उहो शख़्स करे रहियो आहे जंहिंखे दुनिया जा समूरा मामला अल्लाह जी अताअत खां गाफ़िल कनि था। फ़उलाइक हुमुल ख़ासिरून। इहे ई नुक़सान ऐं खसारे में आहिनि। हुननि नुक़साननि जो अज़ालो त थी सघे थो, हुननि नुक़साननि जो को सैलाब आयो हुयो 2010 में, माण्हुनि जे तसव्वुर में इहो शायदि हाणे आबादी कोन थींदी, बहितरीनु आबादी थी वई। इहे उहे नुक़सान आहिनि जंहिंजो अज़ालो त थी सघे थो, पर साम्हूं हिन जो अज़ालो ॾाढो महाल आहे जो इन्हनि दुनियावी मामलनि, दुनिया जे मसरूफ़ियतुनि जे करे रमज़ान मुबारक जे रोज़नि खां मुंहुं मोड़े, तरावीह खां मुंहुं मोड़े, ज़िक्र अज़कार बंदगी खां मुंहुं मोड़े, अल्लाह अकबर, अल्लाह जो हुज़ूर में गिरियो ज़ारी करे गुनाहनि जी बख़्शिश तलब खां करण खां मुंहुं मोड़े, वॾे में वॾो नुक़सान त इन कयो जो रमज़ान जो भलारो महीनो बि गुज़री वियो ऐं जहिड़ा गुनाह इन जा उन जे कुल्हनि ते चढ़ियल हुयो उहे ई चढ़िया पिया आहिनि, तौबा न करे सघियो। अल्लाह अकबर। ॿी जॻह ते क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन नसीहत जे प्यारे अंदाज़ में रब्बुल आलमीन फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारम वक़ूदुहन नास वल हिजारा। ए ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम, ए ईमान वारो, व अहलीकुम तव्हां पंहिंजी जान ऐं पंहिंजे अहलो अयाल बचड़नि खे, पंहिंजी जान ऐं पंहिंजे बचड़नि खे नारम वक़ूदुहन नास वल हिजारा, जहन्नम जी उन बाहि खां बचायो जंहिंजो ॿरण ई फ़क़ति इंसाननि ते आहे ऐं पथरनि ते आहे। दुनिया में बाहि काठियुनि ते ॿरंदी आहे, दुनिया में काठियुनि ते ॿरंदी आहे। अल्लाह अकबर। केॾो बहितरीनु नसीहत जो अंदाज़ आहे। ऐं ईमान वारो, पंहिंजी जान खे बचायो, पंहिंजी जान खे, पंहिंजे बचड़नि खे बि बचायो अल्लाह जे जहन्नम जी उन बाहि खां जंहिंजो जलण ऐं भड़कण ई इंसाननि ते आहे। उन में इंसान विधा वेंदा, नाफ़रमान विधा वेंदा, फासिक फाजिर विधा वेंदा, तूं भड़का ॾेई तेज़ी सां ॿरण शुरू कंदी। ए ईमान वारो, पंहिंजो पाण खे बचायो।
मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।